नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सिक्योरिटी फोर्सिस उत्तर वज़ीरिस्तान में ऑपरेशन कंदे 5 दहशतगर्द मारे छॾिया आहिनि, जॾहिं त फायरिंग जे ॾे वठ में हिकु जवान शहीद थी वियो आहे। पाक फ़ौज आम लाॻापियल वारे शोबे ISPR मूजिबि उत्तर वज़ीरिस्तान जे शहर मीरान शाह खां 10 किलोमीटर ओलह में दहशतगर्दनि सिक्योरिटी फोर्सिस जी चेक पोस्ट ते हमलो कयो आहे। जवाबी कार्रवाई जे नतीजे में 5 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिबि दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवाई में हिकु सिपाही हवलदार अकबर हुसैन शहीद आहे, जॾहिं त 3 सिपाही ज़ख़्मी थी विया आहिनि। पाक फ़ौज जे शोबे ISPR मूजिबि शहीद हवलदार अकबर हुसैन जो तालुक़ तालका डेरा कोट ज़िले बाग आज़ाद कश्मीर सां आहे। ISPR जो चवण ते सिक्योरिटी फोर्सिस जे इलाइक़े खे घेरे में आणे दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे। यादि रहे त गुज़िरियल हफ़्ते सिक्योरिटी फोर्सिस उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कंदे 7 दहशतगर्दनि खे मारियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।